संगत के ये फोटो सब पे लगा संगत जी सालगिरह के हवाले से जन्म जेका 53 सालगिरह सालगिरह तकरीब इशरात में आजा पेश कर लाए मां सिंधियत भी संगत शाखन करे थी मां हमेशा थोरो ॻाल्हायो आहे त वो दोस्तनि में होती बात घणी देर थी वई आहे पर असांजी ॿोली में बि खामखाली नुक्तजी ते कई थी वञे जेका असांजो इहो उसूल रहियो आहे जेका बि 22 सालनि जे लाइ यूसुफ सिंधी साहिब जेके एतिरी नुक्तजी कई रहिया आहिनि मां नथो सम्झां कंहिं दौर में कंहिं सेक्रेटरी जनरल ते भई हरू भरू अख़बार जा सचियात